अस्सलाम वालेकुम। अमान ॾिसी रहिया आहियो के न्यूज़ 5 जे बुलेटिन सां। आऊं आहियां मेहताब अली संजरानी। ख़बर शामिल करूं था गुड्डू खां। गुड्डू बैराज सिंधु दरिया में पानी जे वहिकरनि में तेज़ी सां लाथ अचण लॻी। इंतज़ामिया गुड्डू बैराज में पानी जे मथाहें वहिकरे में 42,403 क्यूसेक घटि थियो आहे, जॾहिं त हेठाहें वहिकरे में 3,000 क्यूसेक पाणी जी घटिताई थी आहे, जॾहिं त हिन वक़्तु गुड्डू बैराज में मथाहों वहिकरो 1,60,862 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं पाणी जो हेठाहों वहिकरो 118,432 क्यूसेक घटि थियो आहे। गुड्डू ॿिए पासे सुॼाण धुरियुनि पारां ख़ुदशो ज़ाहिर कयो वञे पियो त सिंध अंदरि पाणी जो वॾो बहिरान थियण वारो आहे। ख़बर आहे कंदकोट खां। कशमोर में 11 ॾींहं अॻु क़तल थियल शागिर्द जावेद खोसो जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन ऐं सिविल सोसाइटी पारां कंदकोट घंटाघर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। तफ़सील मूजिबि कशमोर भरिसां मिल्कियत जी तकरार तां चाचे हथां शागिर्द जावेद खोसो क़तल थी वियो हो ऐं कातलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन शहर जे सिविल सोसाइटी तरफ़ां घंटाघर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि जे हथनि में मुख़्तलिफ़ प्लेकार्ड ऐं बैनर पिणु हुआ, जंहिं मथां लिखियल ज़ालिमो जवाबु ॾियो, खून जो हिसाबु ॾियो। ऐं ॿिए पासे मीडिया सां ॻाल्हाईंदे क़तल थियल जावेद खोसो जो वालिद एहसान खोसो, पीर ऑफ भरजुंडी, मियां अब्दुल हसीब, फाइक जखराणी, इमदाद खोसो, फिदा हुसैन महमदानी ऐं ॿिनि चयो त 11 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि कातिल गिरफ़्तार न थी सघियो आहे, छो त जवाबदार पीपी जा पावरफुल माण्हू आहिनि ऐं असीं कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं सिंध जे हर शहर में एहतजाज कंदासीं। हुननि वधीक चयो त असीं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं जस्टिस बरादान खे अपील आहे त हू नौजवान शागिर्द जावेद खोसो जा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर शामिल कंदा हलूं भरिया रोड खां। भरिया तालुके जी ॻोठ म्याणी मलाह जे 7th क्लास जी शागिर्दियाणी नाज़िया धी हक़नवाज़ मलाह खे स्कूल ईंदे वेंदे औबाश नौजवान पारां हिरासान करण ऐं संदसि तालीम मुतासिर करण ख़िलाफ़ पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी, सिविल सोसाइटी शहरियुनि ऐं सवें ॻोठाणनि पारां मुतासिर न्याणी जे वालिद हक़नवाज़ मलाह, पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी जे ज़िले सदर अब्दुल्लाह मलाह, एडवोकेट नज़ीर अहमद कीरियो, अली रज़ा सोलंकी, राणा सदरुद्दीन राजपूत, गरीब नवाज़ मलाह, नदीम मलाह, शमसदीन चंड, यूसुफ घांगरो, महबूब अली बहण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्लेकार्ड खणी मेन चौक खां भरिया रोड प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो। न्याणी सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास में वरितल आहे, जंहिं सबबु न्याणी जी तालीम मुतासिर थी रही आहे। हुननि वधीक ॿुधायो त न्याणी जी वालिदीन पारां औबाश नौजवान जे वारसनि खे दाह ॾियण ते औबाश नौजवान जा वारिस ऐं कुझु बासर धुरियूं उबतो मासूम न्याणी जे वारसनि खे कूड़नि केसनि में फसाइण ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं जी सख़्तु मज़म्मत कजे थी। ज़ुल्म बि न्याणी सां ऐं उल्टो वरी धमकियूं बि। उन्हनि खे उहो किथां जो इंसाफ़ आहे? जेकॾहिं मासूम न्याणी ऐं संदसि वारसनि खे इंसाफ़ न मिलियो त पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी पूरी सिंध अंदरि एहतजाजनि जो दाइरो वधायो वेंदो। हुननि वज़ीर आला सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, सीशन जज नौशेरो फिरोज़, SSP नौशेरो फिरोज़ समेत सुञाण धुरियुनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त हिरासमेंट जो शिकार थियल मासूम न्याणी ऐं संदसि वारसनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो। औबाश नौजवान ऐं बाअसर ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वञे, न ॿी सूरत में क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो। ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं गुड्डू बैराज खां। गुड्डू बैराज जे आबपाशी मुलाज़िमनि जी रिहाइशी कॉलोनी में गंदगी जा ढेर लॻल, ड्रेनेज जो निज़ाम तबाह, कॉलोनी जी हर गिटी में ड्रेनेज जो गंदो पाणी बीहजी वियो। माहवार ईंदड़ किरोड़नि रुपयनि जी बजट करप्शन जे वर चढ़ी वियो। ख़बर मूजिबि मुल्क जे वॾे गुड्डू बैराज तोड़े गुड्डू बैराज जे पेट मां निकिरंदड़ सभिनी कैनालनि ते कमु कंदड़ आबपाशी मुलाज़िमनि जी रिहाइश लाइ अरबनि रुपयनि जी लाॻत सां अॾियल आबपाशी कॉलोनी इंतज़ामिया जे मुबैना करप्शन ऐं अदम दिलचस्पी न हुजण सबबि खंडराट बणिजी वई आहे। आबपाशी कॉलोनी में साफ़ सुथराई न थियण सबबि हर चौक चौराहे ते गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जॾहिं त आबपाशी कॉलोनी जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि ड्रेनेज जो गंदो पाणी कॉलोनी जे हर घिटी जे हर घर आॾो बीठल रहे थो, जंहिं सबबि आबपाशी मुलाज़िमनि जी ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे।
ख़बर आहे नौशहर फिरोज़ खां मठियाणी वेझो फरीद देरो थाणे जी हद में बदअमनी जी बाहि ॾोहारियनि तर तपाए छॾियो। मिठियाणी भरिसां ॻोठ सेहड़ा में फरीद देरो थाणे जी हद में राति नामालूम चोर सिकंदर अली सूमरो जे घर खे पोयां खाट हणी घर में पयल सोना ज़ेवर हज़ारें रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे खणी विया। वधंदड़ बदअमनी ऐं थियल चोरी जी ॾोह बाद ॻोठाणनि जो वाहिद बख़्श सूमरो, साहिब ख़ान सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में फरीद देरो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि चयो त SHO रजब अली मेतलो ॾोहारियनि सां मिलियल आहे। रोज़ चोरियूं थियण मामूल बणिजी वियूं आहिनि। थियल चोरी वापसि कराई ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कंदकोट खां ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। कंदकोट ज़िले में धाड़ेल राज बरक़रार पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम थी वई आहे। दुरानी महर थाणे कच्चे वारे इलाइक़े मां 2 वधीक माण्हू अगवा करे विया आहिनि। अगवा थींदड़नि जो तालुक़ सैयद बिरादरी सां आहे। मगविन में सरकारी उस्ताद मोहम्मद पनाह ऐं ज़फ़रुल्लाह शाह शामिल, जंहिं तालुक़ कंदकोट वेझो ॻोठ कलंदर शाह जा रहवासी आहिनि। धाड़ेलनि पारां मगविन जी बाज़ियाबी लाइ 11 लख भुंग तलब कई आहे। वारसनि तस्दीक करे छॾियो आहे। ख़बर शामिल कंदा हलूं कंडियारो खां। कंडियारो कंधर ठारू शाह रोड जी मरम्मत न कराइण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ॻोठाणनि जो आख़िरी स्टाप खां रैली कढी, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे प्रेस क्लब आॾो पहुती, जिते अॻुवाड़नि ज़फ़र खोसो, मौलाना रमज़ान ख़ासखेली, ग़मगीन सियाल, वाजिद अब्बासी ऐं ॿियनि चयो त कंडियारो कंधर ठारू शाह लिंक रोड जी सालनि खां वठी मरम्मत न थी सघी, जंहिं सबबि रोड अखड़जी तबाह थी वियो आहे। रोड जी ज़बून हाली सबबि इलाइक़े जे वॾी आबादी सफ़री सहूलत खां महरूम बणिजी वई आहे, जंहिं सबबि ॻोठाणा तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त हीउ रोड केतिरनि ई ॻोठनि खे कंडियारो ठारू शाह सां मिलाए थो, पर रोड जे सार संभाल मरम्मत न थियण सबबि रोड हंधा अखड़जी वियो आहे, जंहिं सबबि हिन रोड सां गाॾियुनि जो हलणु बंदि थी वियो आहे। हुननि चूंडल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त कंडियारो कंधर ठारू शाह रोड जी मरम्मत कराई इलाइक़े वासियुनि खे सफ़री सहूलत ॾियारी वञे, न त ॿी सूरत में रोड जी मरम्मत लाइ एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।